नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मेड़ खां ख़बर ॾींदा हलूं त मेड़ भरिसां कोलाची जो बॉयज़ प्राइमरी स्कूल में 2 फुट बरसात जो पानी बीह वियो आहे। 24 कलाक गुज़रण बावजूद इंतज़ामिया अगो निंड में सुतल है। इन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे मेड़ मां अवामी न्यूज़ जो रिपोर्टर आमिर टीवणो। मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त मेयर लॻ ॻोठ कोलाची में बॉयज़ प्राइमरी स्कूल में 4 ॾींहं बरसाति खे गुज़रण बावजूद 2 फुट पाणी बीह वियो आहे। 4 ॾींहं गुज़रण बावजूद इंतिज़ामिया निंड में आहे। स्कूल में पढ़ंदड़ ॿारनि ऐं उस्तादनि अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त 4 ॾींहं गुज़रण बावजूद इंतिज़ामिया न आॾे सबबु बरसाति जो पाणी न निकिरी सघियो आहे, जंहिंजे करे सभई ॿारनि जी तालीम मुतासिर थी रही आहे। स्कूल में बरसाति जो पाणी बीहण जे करे इमारत कमज़ोर थी रही आहे। जॾहिं त उस्तादनि वधीक चयो त 400 खां वधीक ॿारनि जी इनोमेट आहे ऐं सिर्फ़ु 6 उस्ताद पढ़ाए रहिया आहियूं, पर अफ़सोस जो स्कूल में न पटे वारो आहे न चौकीदार, जेका सरासर ज़ुल्म आहे। उस्तादनि ऐं ॿारनि गॾियल तौरु तालीम खाते इंतिज़ामिया खे चेतावनी चयो त अगरि सुभाणे ताईं बारिश जो पाणी न निकिरी सघो त एहतिजाज जी तयारी हलाईंदासीं। अवामी न्यूज़ आमिर टीवणो मेयर। स्कूल में 2 ॾींहं थी आहिनि, पाणी बीठो आहे, केरु मदद लाइ न आयो। स्कूल में 4 ॾींहं पाणी आहे, अंदर अटे में लॻा नथी पाणी में वेठो आहियूं, केरु मदद न कयो। स्कूल में पाणी अचां थी केरु अचे कान थो, पाणी खे कढाए कान। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।